चलो संभारा के तव्हां एतिरो यादि पिया कयो त हाणे असां संभारा जे ई हिसाब सां तव्हां हिकिड़ो क्वेश्चन था पुछूं त तव्हांखे डांस कंदे बि जेको आहे सो ॾाढो मतिलबु साराहियो वियो आहे ऐं तव्हां परफॉर्मेंस जेका आहे उहा मतिलबु मुख़्तलिफ़ जाइनि ते कंदा बि रहंदा आहियो त डांस जो शौक़ु तव्हांखे कीअं पैदा थियो तव्हां छा बाक़ाइदगी सां डांस सिखी आहे ऐं क्लासिकल डांस जा तव्हां कुझु मतिलबु वरितियूं आहिनि ट्रेनिंग्स वरितियूं आहिनि ऐं तव्हां हिकिड़े मर्द जो जेको आहे सो डांस करण खे ऐं पेशे जे तौर ते इख़्तियार करण खे कीअं था ॾिसो? न मूं प्रोफेशनली यश माण्हू हिकिड़ा हूंदा आहिनि हिकिड़े तंज़िया तज़ीक वारे लहजे में चवंदा आहिनि त असांजी शादीअ में आऊं डांस करणु पसंदि कंदो त इहा ॻाल्हि मूं कॾहिं क़बूल कान कई छो जे बहरहाल आउं सैयद त आहियां न फ़क़ीर आहियां ऐं पंहिंजे पाण खे मटारको फ़क़ीर चवंदो आहियां पर प्रोफेशनली तौर ते न हाँ जेॾी महिल मुंहिंजी दिलि खुड़कंदी जेॾी महिल मुंहिंजी दिलि चवंदी त बागड़ी भील मटियारीअ में हूंदा आहिनि ऐं उन्हनि सां गॾु आउं नचंदो आहियां ऐं उन्हनि जे अखियुनि में जेका ख़ुशी जेका मुहबत या मुंहिंजे मटारकनि जे अखियुनि में जेका ख़ुशी जेका मुहबत त हीउ कहिड़ो सैयद आहे जो रूमी वारो रक़्स कंदा आहियो हाँ रूमी वारो रक़्स कंदा आहियो हाँ रूमी वारो रक़्स ऐं मैं नारे मस्ताना सो चौक ते माण्हुनि जे झरमट में जेॾी महिल ही फ़क़ीर निमाणू थी मोतबरियूं छॾे सैयद ई हिकिड़े पासे ते रखी जेॾी महिल बेख़्तियार नचंदो आहियां त यकीन करियो मुंहिंजे रूह जा जेके बि पलीतायूं ऐं जेके बि ग़लाज़तूं आहिनि से ख़तमु इम्प्योरिटीज़ जेके बि हूंदियूं आहिनि तव्हांजी प्योरिटी में तब्दील उहो हिकिड़ो अहसासु हूंदो आहे त भई अहिड़ी का शइ पिया करियो जंहिंमें आम माण्हू ख़ुशि पिया थियनि ऐं एंटरटेन पिया थियनि ऐं माण्हू चपटियूं वॼाईंदा आहिनि माण्हू ताड़ियूं वॼाईंदा आहिनि ऐं असां वटि माहौल एॾो त हिसायल एॾो त घुतियल माहौल आहे पाण वटि जो पाण अयाज़ मेलो में मूं ॾिठो त इलाही पढ़ियल लिखियल ब्यूरोक्रेट्स सां त वॾी जुठ हूंदी आहे उन्हनि खे हीअं करे वेहणो पवंदो आहे रसो ॿधी पाण खे पर आम माण्हू बि पढ़ियल लिखियल पसंदि कोन कंदा आहिनि या छा या उन्हनि खे को हिजाब हूंदो आहे त न हाणे माण्हू कीअं सम्झंदा त असीं इलीट्स आहियूं भई इलीट्स रिचीज़ सभु कुझु थो थिए पैसो त सबके वटि आहे माशाल्लाह आउं ज़मींदार आहियां पर I never ever mention in front of someone that yes I'm millionaire and I'm billionaire no आउं चवंदो आहियां ऐं मूंखे मुर्शिद बि न चओ छो जे आउं इन लफ़्ज़ जे बि लाइक़ु कोन आहियां ऐं के माण्हू सुठा जुमिला चवंदा आहिनि पर के माण्हू वरी तनक़ीदूं खुला गारियूं पिया ॾींदा आहिनि पर I never ever अच्छा मतिलबु रक़्स खे असां जेकॾहिं चऊं त तव्हांजी इन ई ॻाल्हि मां वरी मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए त असां मुआशिरे में जेको हिकिड़ो डिप्रेशन आहे माण्हुनि जे अंदरि टेंशन्स आहिनि माण्हुनि जे अंदरि हिकिड़े क़िस्म जी नफ़्सियाती घुटन जेका पैदा थी आहे उनखे असां रक़्स ऐं मौसीक़ी सां उनखे हिकिड़ो सम्झो त टूल ठाहे असां रक़्स ऐं मौसीक़ी छो जो रूह जी ग़िज़ा आहे ठीकु आहे न इहे ॿई असांखे नेचर मां मिलनि था पखी बि नचंदा आहिनि बिल्कुलु ऐं जानवर बि नचंदा आहिनि ऐं उहे ॻाईंदा बि आहिनि नचंदा बि आहिनि बिल्कुलु ठीकु आहे न त रक़्स ऐं मौसीक़ी जेको आहे उहो इंसान जे फितरत में अंदरि शुरू खां वठी जेको आहे उहो समाइल आहे जानवर जी फितरत में बि आहे त असां घोड़ो नचे थो बिल्कुलु त असां उनखे कीअं पंहिंजे ज़िंदगी में शामिल करे असां पंहिंजे इन टेंशन्स खे डिप्रेशन्स खे रद्द करे सघूं था या उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजे पाण खां दूरि करे सघूं था या उनजी ट्रीटमेंट करे सघूं था छा अहिड़ो को स्कूल ठाहे सघिजे थो जंहिंमें मतिलबु जंहिंजी फिलॉसफी इहा हुजे त अचो त गॾिजी नचूं अचो त गॾिजी ॻायूं ऐं पंहिंजो पाण खे जेको आहे उहो बहितर ऐं हिकिड़ो कंफर्टेबल जेको आहे सो ह्यूमन बीइंग ठाहे वठूं ॾिसो पाण वटि इहे शयूं मुरविज कोन्हनि ठीकु आहे पर पाण सिंधी वरी अहिड़ा आहियूं जो शलर धुल वॼे ऐं मूंखे ॾाढी इहा ॻाल्हि सुठी बि लॻंदी आहे छो जे असांजी रिवायतुनि में असांजे अंदर में
होजमालो ॾिसी करे मस्तु छो थींदा आहियूं। सही इन करे जो संभार असांजे कुंड पासे दिलि जे कंहिं खाने में हूंदी आहे, सही पर असीं ज़ाहिर कोन कंदा आहियूं। इहो वधमण पी लहे तकबुर टेड़ी अजायूं शयूं, ऐं जेकॾहिं बि उनखे उते रखी सुबुह जो आऊं हिते हैदराबाद में उते मटियारीअ में बि मटियारी मां घर निकिरंदो हुउसि ऐं मुंहिंजा गाना शुरू। अच्छा केॾी महिल लता पई थिए, केॾी महिल आशा पई थिए, ऐं उहे सभु शयूं। मुझको हुई न ख़बर चोरी चोरी चुप चुप कर प्यार की पहली नजर हाय ले गई वाह दिल ले गई। या वरी मस्जिद जामी मस्जिद ताईं पहुचबो ऐं वरी शरीफ़ थी वञिबो त मथां को बोलण ॾिसी न वठे ऐं चवंदो साईं तूं फिटो आहे, वरी अंदरि घिड़ंदे वरी उहो साॻियो अलाह अकबर ऐं निमाज़ पढ़बी। निमाज़ अलाह साईं जा शुक्र आहिनि शुरूअ खां पढ़ी आहे मूं, पर तुराबियूं पढ़ंदो आहियां, रोज़ा बि रखंदो हलो आहियां। इहो त तव्हांजो पर्सनल जेको आहे सो ज़िंदगी जो पर हिस्सो आहे। उहो जेका शइ, ऐं अॼु बि आउं जॾहिं सुबुह जो नाश्तो करे वठंदो आहियां त मुंहिंजी आदत आहे त दही जेका सा आउं वरी पकोड़ा चौक तां वठंदो आहियां हिते। ओके सो प्रिंस टाउन में रहां थो अपार्टमेंट में ऐं मेहदी हाइट्स में, त उते ई जॾहिं आउं उतां निकिरंदो आहियां त पोड़ा पोड़ियूं फ़क़ीर वेठा हूंदा आहिनि, ॿियो न त उन्हनि खे 10 रुपया हिकिड़ा ॾियां ऐं उन्हनि खे गानो ॻाए ॿुधायां। अच्छा ऐं को बि मतिलबु सिंधी हुजे उर्दू हुजे जंहिं ते हुननि खे थोरो ख़ुशि यानी उनजे रहण चेहरे जो ते मुर्क ईंदी अहसासु, आहे, मुर्क ईंदी आहे त उहा तव्हांखे ख़ुशी ॾींदी आहे। ख़ुशि रहण जो अहसासु हुजे। ऐं सोचियो थोरो त ही नफ़सियाती मसइला, ही ज़हनी परेशानियूं, इहे असांखे छो विकोड़े विया आहिनि। असांजा ॿार वरिता पिया आहिनि, असीं वरिता पिया आहियूं, असीं माहिर नफ़सियात साइकेट्रिस्ट ताईं कोन था वञूं, चऊं था न ईअं आहे, उन में असांजो डिप्रेशन वधियो वञे, ब्लड प्रेशर वधियो वञे, शुगर वधियो वञे। मूंखे बि शुगर आहे, BP बाय, त हाणे इहे मूंखे नॉर्मल रखण लाइ को त तरीक़ो खपे न एक्सप्रेस थियण लाइ। मसलन जेकॾहिं को फ़क़ीर वेठो आहे या फ़क़ीरियाणी वेठी आहे ऐं आशा भोसले थी वञा या लता थी वञा, लता कीअं थींदुसि, हे दिलबर हाँ दिलबर दिलबर दिल के सदके दिलबर दुनिया वारी हम पे हम तो पे दिल हारे लहरी नैनो वाले लहरी नैनो वाले लहरी नैनो वाले रे लहरी नैनो वाले। या वरी विच रस्ते ते शुरू थी वञिबो ॿ टे फ़क़ीर फ़क़ीरियाणियूं ॾिसी, ओ तोखे वठण मुंहिंजा जानी दिल धमालनि सां ईंदासीं, दिल धमालनि सां ईंदासीं, चाचनि मामनि सां ईंदासीं। हाणे इहो जल्दी हिकिड़ो रिएक्शन हूंदो आहे उन्हनि आम ग़रीब माण्हुनि खे। उते रिक्शा वारा वेठा हूंदा आहिनि, उते गाॾनि वारा वेठा हूंदा आहिनि, जिन खे ख़बर कान हूंदी आहे त अॼु घणा खणी घर वेंदासीं ऐं ॾियारी मिलंदी बि की न। इन फ़क़ीर पोइ खिलंदा पिया आहिनि, ख़ुशि पिया थींदा आहिनि। अच्छा इहो तव्हां मतिलबु ॾिसो न, जॾहिं तव्हां इहो कयो था त तव्हां पंहिंजे विच में ऐं हिकिड़े फ़क़ीर ऐं ग़रीब जे विच में जेको फ़र्क़ु आहे उनखे ओॾी महिल ख़तमु था कयो। ख़तमु थो करे, ठीकु आहे न। त असांजे विच में इहो जेको असां समाजी फ़र्क़ु जेको पहिरीं त शायदि तमामु घटि हूंदो, असां उनखे ॾींहों ॾींहुं वधाईंदा पिया वञूं, उन सां असांजे नफ़सियात ते कहिड़ो असरु पियो पवे? ॾिसो हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे त अञा बि असांजो बैंक अकाउंट वधे, अञा बि असां वटि डॉलर जल्दी अचनि, अञा बि असीं लीड्स थियूं। इहा एलीट फ्रेंड जी बीमारी जेका आहे उहा शायदि अञा बि अमेरिका जो दौरो करियूं त असांजे वॾमाण पीउ में कोको लॻे। भई इहो छा आहे? ऐं जिते रहो था, मसइलन आउं जेसि ताईं मटियारीअ में रहियसि 50 साल आउं मटियारीअ में रहियसि, 50 सालनि खां वधीक, त उते
जंहिं ॾींहुं आउं न निकिरंदुसि मुंहिंजो गानो पाड़े वारियूं कोन ॿुधंदियूं त मूंखे फ़ोन करे चवंदियूं त साईं फ़िदा ख़ुशि आहे, अॼु साईं गानो कोन ॻायो आहे। अच्छा। ऐं अम्मा चवंदी अबा फलाणी मामीअ फ़ोन कयो आहे, फलाणी चाचीअ। असां वटि ॻोठनि में इहो रवाजु हूंदो आहे न त पाड़े वारनि खे ईअं ठॾे नाले सां कोन पुकारबो, ॿारनि खे ॿुधाइबो त हीअ चाची आहे, हीअ मामी आहे, हीअ पुफी आहे, हीअ भेण आहे, हीअ अधी आहे, हीअ आपा आहे, हिनखे हीअं चवणो आहे। कोन को रिश्तो मतिलबु ॾेई कोन को रिश्तो हूंदो। सो मूंखे मां किलियो चवंदी छोकिरा छा थो करे, सभु मायूं बि तुंहिंजो पुछनि। ऐं पर इहा हिकिड़ी मुंहिंजे लाइ रूटीन हूंदी हुई, हिते बि आउं उहा रूटीन खणियो हलंदो आहियां। पर मूं ज़िंदगी में इहो सिखियो आहे तव्हीं जेतिरो माण्हुनि खे ख़ुशि कंदो, अलाह साईं क़ुर शरीफ़ में फ़रमायो आहे त मुंहिंजे बंदनि लाइ सहूलियतूं पैदा करियो, ऐं अव्हां लाइ सहूलियत पैदा करियो। बिल्कुलु। हिते फुक़दान इहो आहे त लोन जी सेल लॻे थी, ज़ालूं हुन खां पढ़ंदियूं ऐं हिक ॿिए खे ॿुधाईंदियूं कोन त फलाणे हंधि सेल लॻल आहे। सही। ऐं अजीब फुक़दान आहे। असां उन ॾींहुं मुंहिंजी घरवारीअ खे पाड़े वारी पई ॿुधाए त काल्ह लोन जा ज़बरदस्त वॻा वठी आई आहे, चाचा वीचारो बीमार पियो आहे न, गुज़रंदो त उन ते टीजे ते पाईंदी ज़बरदस्त। ऐं अंदरि वेठे मूंखे हैरानी थी त सॻो चाचो आहे, अहिड़ो त नहीं तो को एहसासु कोन थो थिए ऐं तूं टीजे ते पाईंदी ऐं ॾाढो खिलियो पई ॿुधाए मुंहिंजी ज़ाल खे। त मुंहिंजी ज़ाल अंदरि अची यकदमि मुंहुं में खिली निहारियो त इन ॻाल्हि तां पियो खिली, मुंहिंजो रूआं तो खिलाम तो। त इहे जेके मुख़्तलिफ़ ट्रेंड्स मिलनि था, हाणे इहो छा आहे जेको डिप्रेशन आहे उहो असां में सर्कुलेट करे थो। ज़हनी मसइला, ज़हनी परेशानियूं, अव्हांखे शुगर थी, अव्हांखे ज़हनी प्रॉब्लम्स थींदो, ब्रेन जा मसइला था थियनि, ज़हनी तौर ते बि छा था सोचो, ॿार छा था सोचनि, वेदर यू आर गिविंग देम सच गुड brought up or not, they are justifying with your level of intellectualism or whatever. इहो मूंखे ॾिसणो थो पवे। बिल्कुलु। ऐं फ़िदा साहब, मुंहिंजो ख़्यालु आहे त असांजे जेकॾहिं तालीमी निज़ाम में ॿारनि खे असां म्यूज़िक ऐं डांस इहे ॿ शयूं जेकॾहिं सिलेबस में शामिलु करे ऐं उन्हनि खे जेकॾहिं स्कूल लाइफ में स्पोर्ट्स सां गॾु गॾु, छो जो अॼुकल्ह दुनिया में निज़ाम जेको आहे तालीम जो इलाही तब्दील थी वियो आहे ऐं किताबनि जो वज़न ॿारनि था घटि पिया कनि, हाणे ॿारनि खे स्पोर्ट्स जी तरफ़ ऐं फिज़िकल एक्टिविटीज़ जी तरफ़ वधीक ज़रूरी बि आहे। ठीकु आहे। हाणे जेको दुनिया जो जेको मतिलबु हिन वक़्तु ख़ुदा जो शुक्र आहे त आउं चाहियां थी त असां सिंध जे जेको आहे सो हुकूमत खे बि हिकिड़ो मैसेज ॾियूं तव्हांजे ज़रिए त तव्हां हिकिड़ो मैसेज ॾियो त ॿारनि खे मौसीक़ी ऐं जेका आहे असां डांस इहा तालीमी जेको असांजा जेके इदारा आहिनि उन्हनि में शुरू कई वञे त जीअं ॿारनि खे नंढे हूंदे खां तरबियत मिले ऐं ॿार जो रूह ख़ुशि रहे त जीअं उहो हिकिड़ो सुठो इंसानु बणिजी। छो जो जेको आर्टिस्ट हूंदो आहे, जंहिंजे अंदरि आर्टिस्ट हूंदो आहे, उहो जेको हूंदो आहे उहो ॾाढो सॉफ्ट माण्हू हूंदो आहे, सॉफ्ट माण्हू जीअं तव्हां आहियो सॉफ्ट। हा बिल्कुलु, ऐं पॉज़िटिव एनर्जी। तव्हां हिकिड़ो मैसेज असांजे जेको आहे सो सिंध हुकूमत खे आउं चाहियां थी तव्हां आख़िर में इहो हिकिड़ो मैसेज ॾियो। ॾिसो, आउं ख़ासि करे सिंध हुकूमत खे हथ ॿधी अर्ज़ु थो करियां, महिरबानी करे जेकॾहिं सिंध जे लाइ मुइजिज़ो चाहियो था त हिन पाकिस्तान, बल्कि आउं पाकिस्तान खे लाइ चवां थो, असांजो सुहिणो मुल्क आहे, त धरतीअ खे जेकॾहिं इंतिहा परस्तीअ खां, हिन वधंदड़ दजाली सोचुनि खां जेकॾहिं बचाइण था चाहियो त पंहिंजे स्कूल्स में मौसीक़ी तालीम सां गॾु डिजिटल इरा अचे थी पई, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, त उन में जेकॾहिं अवी ॿारनि खे रिलैक्स रखंदो थ्रू आउट द म्यूज़िक एंड डांस त ॿार वधीक टैलेंटेड थींदा, स्पोर्ट्स डेफिनेटली एज़ वेल। ऐं इहे सभु शयूं जेकॾहिं गॾु बियूं त उहे ॿार फुर्त, चालाक,
शार्प ऐं सोचण सम्झण जी हर का स्ट्रेटजी वापराईंदा। भला जेकॾहिं अहिड़ी हिकमत अमली न हूंदी ॿार में त ॿार अॼुकल्ह जे दौर में डिजिटल एरा जे दौर में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जूं जेके तक़ाज़ाऊं आहिनि उन्हनि खे जस्टिफाई कीअं कंदो, उन्हनि सां उन्हनि खे फेस कीअं कंदो, उन्हनि सां अॻियां हली कीअं सघंदो, ऐं जेको माण्हू न करे सघंदो उहो पुठियां रहिजी वेंदो। डेफिनेटली हिन दौर जी असीं G4 ऐं G5 ॾांहुं वञूं पिया था। त हाणे मोबाइल में अञा हैरत अंगेज़ तब्दीलियूं ईंदियूं जेके अव्हांखे हैरान करे छॾींदियूं। दुबईअ में ऐं ॿाहिरनि मुल्कनि में इहो बि सिस्टम थी वियो आहे या थियण वारो आहे त अवी सुबुह जो बेडरूम ते उथी पंहिंजे कमरे जी भित ते ॾिसंदो त ॿाहिरि जेको सॼो माल आहे हेठि उन में पूरीअ वारो दाल पूरीअ वारो किथे आहे त नाश्तो उते ई करियूं। वरी जेकॾहिं घरवारीअ फरमाइश कई त मूंखे शॉपिंग करणी आहे त बहितरीनु फेवरेट स्पॉट अव्हांखे भित ते मिलंदो ऐं उनखे टिक 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 करे दाल पूरी बि घुराए सघंदो, नाश्तो बि अव्हांजो थी वियो, चांहि बि घुराए सघो था ऐं अव्हांजो शॉपिंग जे लाइ अव्हां वटि ऑप्शन्स अची वेंदा त कहिड़े क़िस्म जा जी शइ खपे अव्हांखे त उहा असीं हाँ बिल्कुलु इहा त टेक्नोलॉजी सां असां पंहिंजे पाण खे कनेक्ट कयूं उहा बि ज़रूरी आहे, पर आउं सम्झां थी त असांखे पंहिंजे रूह खे ख़ुशि रखण जे लाइ ख़ुशि रखण लाइ म्यूज़िक छो जो डिप्रेशन ऐं जेका घुट आहे जेका बूसेट आहे असांजे महांगाईअ जे करे माण्हुनि जे मसइलनि जे करे उन लाइ तालीम सां गॾु डांस ऐं म्यूज़िक मौसीक़ी ज़रूरी आहे। असीं जे वाड़े तारा गोल तारा खां अॻियां हली ऐं मिठड़ा घोड़ा ओरे आ ख़ूब ख़ुशीअ सां दाणू खा अॻियां निकिरी असां वटि शाइर बि सुठा आहिनि, असां वटि हींअर बि तमामु सुठा शाइर मौजूदु आहिनि। हींअर बि असीं सुठा ॿारनि लाइ ख़ासि नज़्म लिखी सघूं था ऐं लोक गीत मरंदा वञनि था। जी ज़रीना बलोच खां पोइ त ख़तमु थी विया आहिनि, अमीना ज़रीना जी ऐं बेबुनिसा इहे असांखे नंढपण में ॿुधाईंदियूं हुयूं लाॾा जेके असांजे रूह खे ख़ुशि कंदा हुआ। उहे शयूं आहिनि ई कोन। हींअर हिकिड़ो इतिहाद बैंड आयो आहे, शीदी छोकिरा आहिनि शीदी ॻोठ जा, पर जेॾीमहिल हू ॻाइनि था ऐं जेॾीमहिल हू फास्ट ट्रैक्स ते डांस कनि था त हू मुगरमान वारी जेका कैफ़ियत थिए थी सा तव्हांखे सफ़ा रूहानी ख़ुशी ऐं हिकिड़ो उत्साह। सभिनि खां वधीक अदीज़ाइजा असांजे सोसाइटीअ जो वॾो मसइलो जेको असां सिंधियुनि जो मसइलो आहे डिप्रेशन मां कीअं निकिरूं। जेके असांजा बुज़ुर्ग घर वेठा आहिनि, अम्मा बाबा दादा दादी चाचा चाची नाना नानी, उन्हनि खे व्हील चेयर ते वठी मॉल्स में घुमाइण वठी वञो त इहे हिकिड़ा जेका असां मिथ ठाहे छॾी अमा ही पोड़ो आहे हिनखे घर विया न बाबा, पोड़े जी बि त दिलि आहे न ऐं दिलि ॿार वांगुरु हूंदी आहे। सो इहे छॾे ॾियो। ऐं हाणे हींअर 60-70 सालनि जे लाइ लॉन जा नवां ब्रांड्स अचनि पिया ऐं डिज़ाइनर्स ख़ासि जेके वॾियूं औरतूं आहिनि 50 खां 60 खां, ऐं छो जो असांजो अम्माऊं भेनरूं वरी छा कंदियूं आहिनि जो पंहिंजो ख़्यालु रखणु छॾे ॾींदियूं आहिनि, पर ईअं न कजे। ऐं सबा कमर टॉप जी स्टार आहे उनखे ॾिसो, मायरा ख़ान खे ॾिसो, पर उन्हनि खां अञा वॾा सबा फैसल खे ॾिसो त हाउ शी इज़ ग्रूमिंग हर सेल्फ। ऐं सभिनि खां वधीक अदीज़ाइजा वारी ॻाल्हि त पाण सां प्यारु करियो, पंहिंजे शख़्सियत सां प्यारु करियो। भले बनीअ में ॻोठ में सुबुह जो भले फुटी चुंडे, ठीकु आहे, पर शाम जो जेकॾहिं हलण जी शादीअ जी दावत आहे त उते वरी सोरहां सिंगार करे वञे ऐं थर खां वठी
इहा सॼी मुहिम हले ऐं सभिनी लाड़काणे जेकबाबाद पोइ उते जा ज्वेलरी, उते जा गगा, उते जा गज, उते जो हुरमिच, इन्हनि सभिनी शयुनि खे पाण खणी अचूं। पाण ॻोठनि में वेही नियाणियूं जेके आहिनि असांजूं, तिन खे आउं चवां त ऑनलाइन जे कपिड़ा ठाहियो ऐं रवा ठाहियो ऐं रवनि ते भर्त ऐं रवनि ते जड़त, ऐं त हिकिड़ी वॾी सिंध में हिकिड़ो ट्रेंड हली सघे थो। अॼु पुष्पा कुमारीअ खे मूं ख़ासि चयो त थर जी छोकिरियुनि खे चओ त इहो जादू कनि। वनीर न हींअर हुमैरा सां असां ॻाल्हि ॿोल कई हुआ त ॿुधाए पई हींअर औरत थर जी जेका आहे असां काफ़ी कारोबार करे पई ऐं इहो असां वटि हिकिड़ी बहितरी बि अचे पई ऐं उमेद आहे त तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी बि असांजे थर जूं जेके औरतूं आहिनि उहे बि काफ़ी पाण खे इन्हनि सभिनी शयुनि खे मुरविज करियो पंहिंजे ज़िंदगीअ में। रधणो ख़ुशहाल थींदो ऐं छोकिरी बि कमु कंदी ऐं पंहिंजे माउ पीउ जो हथु जेको सो कंदी त इलाही मसइला हल थी सघनि था। थैंक यू। हाणे असां तव्हांखां आख़िर में हिकिड़ो नंढिड़ो मैसेज चाहींदासीं त तव्हां असांजे व्यूअर्स खे ॾियो त उहे पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ी मस्बत तब्दीली पंहिंजे घर खां कीअं शुरू करे सघनि था। पंहिंजे घर में अहिड़ी कहिड़ी जेका आहे असां नई जेका असां शुरूआति कनि जेको घर में हुननि जी जेका असां मस्बत तब्दीली अचे, जेका उहा पखिड़िजी पाड़े ताईं पहुचे, पाड़नि खां शहरनि ताईं, शहरनि खां असांजो जेको आहे पूरो मुल्क ख़ुशहाल। हा बिल्कुलु। ॾिसो, अव्हांजो वजूद जेकॾहिं अहम आहे त अव्हांजी घरवारीअ जो वजूद बि एतिरो ई अहम आहे। हुनजी पसंदि, हुनजो ख़्यालु, हुनजे आराम जो ख़्यालु। मसलन ॿिनि पेरनि जो अहिड़ी गर्मीअ में जेकॾहिं अव्हां लाइ मानी ठाहे थी त इहो हुनजो हक़ु आहे त हुन खां पोइ हुनखे आराम सां एसीअ में सुम्हणु ॾिनो वञे, ऐं एसी न आहे त भला पखे ते हुनजे आराम जो ख़्यालु रखो। असीं पंहिंजी ज़िंदगीअ में ॿियनि खे स्पेस कोन ॾींदा आहियूं, पंहिंजे ज़ालुनि खे, पंहिंजी भेनरुनि खे, पंहिंजे नियाणियुनि खे केॾीमहिल रधणे जो फुलियर सम्झंदा आहियूं। ईअं न कजे। नियाणियूं सघ आहिनि, नियाणियूं वुमेन ऑफ सब्सटेंस थी सुभाणे जेॾीमहिल अमेरिका में, लंडन में, न्यूयॉर्क में, कैनेडा में, ऑस्ट्रेलिया में तव्हांजो नालो वधाईंदियूं त पीउ कंधु हीअं करे ॿुधाईंदो त मुंहिंजी धीअ जेका आहे सा सभिनी नियाणियुनि जी सिंध जी सरवाण आहे, सिंध जी तर्जुमानी करे थी इंटरनेशनल लेवल ते। ख़ुदा जो शुक्र आहे त असांजूं नियाणियूं हाणे ऑस्ट्रेलिया, कैनेडा, इटली वञनि थियूं ऐं डिग्रीज़ हासिलु कनि थियूं ऐं पंहिंजा ब्रांड्स उन्हनि शुरू कया आहिनि। मुंहिंजे दोस्त जी नंढड़ी आहे त इंस्टाग्राम ते नाफ़िया जे नाले सां उहा फैशन एक्सेसरीज़ ठाहे थी, हेयर पिन्स ऐं सभु ॿियूं फैशन एक्सेसरीज़ जेके हूंदियूं आहिनि, ऐं उहा स्टॉल बणे थी मुख़्तलिफ़ इवेंट्स ते। ऐं ॿियूं छोकिरियूं अचनि थियूं पियूं। मुंहिंजी भाइटी आहे त हींअर पंहिंजे इवेंट लाइ पंहिंजो लहंगो पाण डिज़ाइन कयो ऐं कज़न जी शादीअ ते हुन उहो लहंगो पाण पातो ऐं हुन जा जेके रंग हुआ मल्टी डायमेंशनल, सम्झो त सदा हुसैन शाह जी ॿी तस्वीर हुआ जहिड़ी मूंखे शर्ट पियल आहे। सो पंहिंजे नियाणियुनि खे मथायो। मुंहिंजी नियाणी 15 सालनि जी आहे ऐं शाज़मीन शाह, ऐं हुन मैट्रिक ॾिनी आहे, पर हूअ इंग्लिश नॉवेल्स जी तमामु घणी शौक़ीन आहे। उन खां पोइ पंहिंजी माउ ऐं पंहिंजे पीउ सां इंग्लिश नॉवेल डिस्कस कंदी आहे ऐं हुनजी सॉफ्ट इन इंग्लिश ॿुधी मुंहिंजो कंधु हीअं थी वेंदो आहे त पंहिंजे नियाणियुनि खे जेॾीमहिल अवी कन्वर्ट थींदे ॾिसंदो वुमेन ऑफ सब्सटेंस में, ऐं नूरुल हुदा शाह, महताब अकबर राशिदी ऐं अहिड़ियूं नियाणियूं त दिलि चवंदी आहे न तव्हांजूं नियाणियूं अहिड़ियूं थियनि। सो आउं सभिनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त नियाणियुनि खे रधणे जो फुलियर न सम्झो, पंहिंजे नियाणियुनि ते एतमाद करियो त हू अॻियां हली सिंध जी ख़िदमत कनि। लख थोरा तव्हांजा फिदा हुसैन शाह साहब। महिरबानी भेण, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हांखे उमेद आहे त असांजो अॼु जो प्रोग्राम
फिदा हुसैन शाह साहब सां जेका असां ॻाल्हि ॿोल कई आहे उहा तव्हांखे पसंदि ईंदी ऐं तव्हां यकीननि पंहिंजे कमेंट सां असांखे आगाही ॾींदा। तव्हांखे अॻियां जेको आहे सो वरी ॿिए कंहिं माण्हू जो जेकॾहिं इंटरव्यू जी ख़्वाहिश हुजे त असांखे उनजो नालो बि ज़रूरु लिखिजो त असां कंहिंखां इंटरव्यू वठूं ऐं हिन इंटरव्यू ते असांखे पंहिंजे कमेंट सां ज़रूरु जेको आहे सो आगाही ॾिजव। ऐं जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त उनखे ज़रूरु सब्सक्राइब कजव। अला भाई।